हज़रत कलंदर लाल शहबाज़ मज़ार तां सोन ऐं चांदी चोराणी केस में गिरफ़्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस दरगाह जे अॻूणे मैनेजर ज़ुबैर बलोच खे स्पेशल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जी रिमांड ते सेवण पुलिस हवाले करे छॾियो। सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ी मज़ार मां जेको सोन ऐं चांदी चोरी करण वारे मामले जे केस में ॼाणायल दरगाह कलंदर लाल शहबाज़ जो अॻूणो मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच खे जेको सेवण पुलिस स्पेशल मैजिस्ट्रेट जज वटि जेको पेश कयो, जितां गिरफ़्तार जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते सेवण पुलिस हवाले कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु सेवण मां हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे मालखाने मां 2.5 करोड़ रुपए जो सोन ऐं चांदी चोरी करण वारे केस में गिरफ़्तार दरगाह जो अॻूणो मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच खे जेको नेठ 7 ॾींहनि बाद जेको सेवण पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करे अॼु जामशोर जे स्पेशल मैजिस्ट्रेट जज आहे मुख्तियार जखरानी जी अदालत में पेश कयो, जितां केस जो जेको जांच ऑफिसर तरफ़ां अदालत जे जज खे दरख़्वास्त ॾिनी त जवाबदार खां जांच करणी आहे, सोन जेको उहो बरामद करणो। असांखे वधीक जेको 14 ॾींहनि जो रिमांड ॾिनो वञे, जंहिंखां पोइ अदालत जे जज जेको आहे गिरफ़्तार जवाबदार आहे ज़ुबैर बलोच खे जेको आहे 3 ॾींहनि जे रिमांड ते सेवण पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त सेवण पुलिस गुज़िरियल 1 हफ़्ते खां जेको हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न पई कई, तस्लीम गुरगड़ी जेको आहे SHO आहे उहो संदसि पंहिंजी ज़ाती कार में जेको जवाबदार खे अदालत में पेश कयो। मीडिया खां जेको आहे फुटेज करण खां जेको आहे सेवण पुलिस तरफ़ां रोकियो वियो त जवाबदार जा जेके आहिनि उहे फुटेज न। ही हाई प्रोफाइल केस सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ जी ऐं मज़ार जी जेको माल खानो आहे, उन मां जेको 2.5 करोड़ रुपए जो सोन ऐं चांदी जेको उहो मुबैना तौर चोरी कयो, जेखां पोइ ज़ुबैर बलोच जेको अॻूणो दरगाह जो मैनेजर सरकार जे फरियाद ते 23 डिसंबर ते सेवण थाने ते जेको केस दाख़िल कयो वियो, जेखां पोइ सेवण पुलिस तरफ़ां मुसलसल जेको संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर करण लाइ संदसि वारसनि खां लखे रुपया रिश्वत घुरी न ॾियण सां अॼु जेको 7 ॾींहनि बाद जामशोर जे स्पेशल मैजिस्ट्रेट जज वटि जेको पेश कयो, जितां गिरफ़्तार जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते सेवण पुलिस हवाले कयो वियो आहे।